इलेक्शन कमीशन उमर अयूब ऐं शिबली फराज के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां 9 MNAs ऐं सेनेटरनि खे नाअहल करार ॾिनो वियो। ही अहम ऐं वॾी ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन उमर अयूब ऐं शिबली फराज के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां 9 MNAs ऐं सेनेटरनि खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त इलेक्शन कमीशन उमर अयूब ऐं शिबली फराज के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां 9 MNAs ऐं सेनेटरनि खे नाअहल करार ॾिनो वियो। ही अहम ऐं वॾी ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन उमर अयूब ऐं शिबली फराज के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां 9 MNAs ऐं सेनेटरनि खे नाअहल करार ॾिनो वियो। हीअ अहम ऐं वॾी ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन उमर अयूब ऐं शिबली फराज के नाअहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां 9 MNAs ऐं सेनेटरनि खे नाअहल करार ॾिनो वियो।